नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे नगर पार्कर खां ख़बर ॾींदा हलूं त नगर पार्कर भरिसां ॻोठ ढंडोरो में ओचितो बाहि लॻण सबबि ठकर बिरादरी जा 25 ॾुकार मुतासिर ख़ानदान जा घर अलतड़ सड़ी समेत रख थी विया आहिनि। घरनि में पियल समूरो सामान समेत जानवर बि सड़ी मरी विया आहिनि। बाहि लॻण जे वाक़े 2 ॾींहं गुज़रण बावजूद तक जो को बि चूंडियल नुमाइंदो मुतासिर वटि लड़ी न आयो आहे। PPMNA पीर नूर मोहम्मद शाह जीलानी समेत PPMPA कासिम सुराज सूमरो, सेनेटर कृष्णा कुमारी, वीरजी कोहली समेत DC थरपारकर बि मुतासिर वटि लड़ी वञण जी ज़हमत नाहे कई, जेके ख़ामोशी तमाशाई बणियल आहिनि। जॾहिं त PPMNA राणा हमीर सिंह सोंडो बाहि मुतासिर वटि पहुतो। राणा हमीर सिंह DC थरपारकर खे फ़ोन करे मुतासिरनि जी मदद लाइ चयो, जंहिं ते DC पारां नाले 25 टेंट, 25 राशन बैग, 25 पाणी जा केन मोकिले ॾिना आहिनि। ज़िले इंतिज़ामिया का बि मदद नाहे कई, जंहिं सबबि रवासी ॿारनि बचनि सख़्तु गर्मी तरसियल आहिनि। मुतासिर सख़्तु 45 सेंटीग्रेड गर्मी ऐं वणनि हेठियां भिटनि ते तरसियल आहिनि, जंहिं सबबि मासूम ॿारड़ा बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। PP राणा हमीर सिंह मुतासिर ॻोठ पहुची दौरो करे तफ़सील गॾु करण बैदि ॿुधायो आहे त बाहि सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। रवासियुनि जी हर मुमकिन मदद कबी। DC खे फ़ोन करे मदद जो चयो आहे। वॾे वज़ीर सां ॻाल्हाईंदुसि, मुतासिरनि जी भरपूर मदद कंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।